नाज़रीन, सिंध समेत पूरे मुल्क के मेडिकल यूनिवर्सिटीज़ में दाख़िला में सहूलत लाइक आसमाबाद के निवसर इंस्टीट्यूट में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी टेस्ट थी, जंहिंमें 150 खां वधीक शागिर्दनि हिस्सो वरितो। उन हवाले से पेश आहे हैदराबाद मां ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी हीअ रिपोर्ट। हैदराबाद जे नेफसर इदारे में अॼु मौजूदु आहियूं, जिते शागिर्दनि जी टेस्ट थी रही आहे। जेके पाकिस्तान जूं टोटली मेडिकल यूनिवर्सिटीज़ आहिनि, उन्हनि में शागिर्दनि जी जेका दाख़िला थिए थी, उन हवाले सां हिन इदारे में तयारी कराई वञे थी ऐं तयारी खां पोइ जेका इहा टेस्ट कराई वञे थी। इन टेस्ट खां पोइ उन्हनि शागिर्दनि जे लाइ मेडिकल यूनिवर्सिटीज़ में दाख़िला वठणु तमामु आसान थी पवंदो आहे। उन जे करे असां अॼु जेका टेस्ट थिए पई, इन में तक़रीबन 100 जे लॻभॻि शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं मौजूदु आहिनि ऐं उहे एंट्री टेस्ट ॾेई रहियूं आहिनि ऐं शागिर्द जेके आहिनि उहे टेस्ट ॾेई रहिया आहिनि। त हिते असां उन्हनि जे स्टाफ खां मालूम कंदासीं त हीअ जेके तव्हां फ्री ऑफ कास्ट उन जी टेस्ट करायो था, उहा कीअं करायो था ऐं हिते जेकी एडमिशन थिए थी उन इदारे में कीअं थिए थी। अचो त उन स्टाफ खां मालूम कयूं। पहिरियां जेको आहे न पंहिंजो जीअं मॉनसून जी सीज़न हुई ऐं इन खां पोइ वरी जेको आहे न पंहिंजो फ्लड थी, पोइ काफ़ी सारा माण्हू हिननि खे पोलिटिसाइज़ बि कनि था त आर्टिफिशियल फ्लड आहे या जेको आहे न पंहिंजो नेचुरल क्लेमिटी आहे। त उनजे लाइ असां कुझु बि आहे, पर इन में ॿारनि जो जेको आहे न पंहिंजो जेको शेड्यूल आहे उहो काफ़ी डिस्टर्ब थियो आहे। ॿारनि जी पढ़ाई जेको आहे न काफ़ी डिस्टर्ब थी आहे। हाणे PMC आहे, उन काफ़ी दफ़ा जेको आहे न पंहिंजो शेड्यूल बि जेको आहे न पंहिंजो रीशफिल कयो आहे, कॾहिं जेको आहे न पेंडिंग में रखियो आहे। त इन में काफ़ी जेके ॿार आहिनि कंफ्यूज़ थी विया आहिनि ऐं ॿारनि खे का अपॉर्चुनिटी मिले कोन पई पई। ठीकु आहे, न ॿारनि खे का अपॉर्चुनिटी मिले पई की न को प्लेटफॉर्म मिले पियो। ऐं तव्हांखे ख़बर आहे अॼुकल्ह केतिरी इन्फ्लेशन आहे, जेको आहे न पंहिंजो रुपयो जेको आहे न पंहिंजो डे बाय डे डिवेल्यूएट थो थिए। त इन जे लिहाज़ खां जेको आहे न जेको निवसर इंस्टीट्यूट आहे, हूअं ई जेको आहे न पंहिंजो असां क्वालिटी एजुकेशन में प्रोवाइड करण में हिकिड़ो बीकन आहे। इहा सभिनी खे ख़बर आहे तक़रीबन। त असां इन जे लिहाज़ खां इहो इनिशिएटिव वरितो आहे त जेके दोस्त जेके जंहिंजा बि कैंडिडेट्स आहिनि, कोविड क्राइसिस थी आहे या मॉनसून सीज़न थी वई या जेको आहे न फ्लड क्लेमिटी थी वई, इन जे लिहाज़ खां जेके ॿार फ़ाइदो न वठी सघिया आहिनि, कंहिं बि अपॉर्चुनिटी को बि प्लेटफॉर्म उन्हनि खे न मिलियो आहे, त निवसर इंस्टीट्यूट उन्हनि जे लाइ जेको आहे न फ्री ऑफ कॉस्ट ग्रेम मॉक टेस्ट जेको आहे न पंहिंजो अरेंज कई, जंहिंमें जो न काफ़ी सारा कैंडिडेट्स जेके आहिनि उहे फ्री ऑफ कॉस्ट जेको आहे न टेस्ट ॾियनि था। ऐं टेस्ट जेको आहे न पंहिंजो असांजी फैकल्टी जेके जेको आहे न पंहिंजो हर सब्जेक्ट जेको स्पेशलिस्ट आहे उहो जेको आहे अकॉर्डिंग टू द स्कीम ऑफ PMC उन जे लिहाज़ खां इहा डिज़ाइन कई आहे। त जीअं ॿारनि खे अकॉर्डिंग टू द शेड्यूल ऑफ PMC जीअं ॿारनि खे जेकी ओरिजिनल टेस्ट जंहिंमें वेहंदा उन में का दिक़त न थिए। त होपफुली जेको आहे न पंहिंजो असां ॿारनि जे लाइ, ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ जेको आहे न पंहिंजो असां हिकिड़ो जेको आहे न बेस्ट परफॉर्मर जेको ॿारु हूंदो उन जे लाइ अमाउंट बि जेको आहे न पंहिंजो मुख़्तस कयो आहे ऐं सोविनियर बि मुख़्तस कयो आहे। असांजो जेको आहे न टेस्ट जो सेम पैटर्न आहे, सेम जीअं हुन जे मेडिकल जा वठंदा आहिनि टेस्ट, साॻे ई पैटर्न सां साॻे ई तरीक़े सां जेको आहे न असीं टेस्ट अरेंज कई आहे पंहिंजे सेंटर जे हवाले सां, नेफसर जे हवाले सां। त उअं ई टेस्ट थींदी जीअं उते टेस्ट थींदी आहे, साॻे ई तरीक़े सां ॿार ॾींदा त जीअं हुननि खे ख़बर पए त उते कहिड़े तरीक़े सां टेस्ट थिए थी पई ऐं असांखे कहिड़े तरीक़े सां क्वेश्चन्स करिणा आहिनि। त उहे सेम पैटर्न आहे, सेम जेको आहे न स्टाइल आहे हुनजो। जी जी MD-CAT जेको आहे हींअर बि टेस्टूं पोस्टपोन पई करे, पर असां शुरूआति खां ई असांजी जेका इंस्टीट्यूट वर्सटाइल जेका आहे जंहिंजे हिसाब सां ई फ्री ऑफ कास्ट में मॉक टेस्ट थी रही आहे, इहो असां सिर्फ़ु असां इन जे करे हिन इदारे कयो आहे त तव्हां ॾिसो त फ्लड सिचुएशन लॻी पई आहे सॼी सिंध में, त काफ़ी जेके आहिनि माना पुअर फैमिलीज़ सां रिलेटिव आहिनि, उन जेके आहिनि सो अफोर्डेबल न आहिनि। त उन्हनि जे लाइ जेको आहे सो ही रखी वई आहे। ऐं जेतिरे क़दुरु टेस्ट जी जेका फिज़िक्स जे हवाले सां आहे, त उहा सॼी असां जेका टेस्ट कढी आहे उहा हिकिड़ी कॉन्सेप्चुअल आहे ऐं तमामु आसान बि आहे। ऐं हुन में जेके आहिनि मतिलबु उहे ई ॿार अटैम्प्ट सुठो करे सघनि था जिन मतिलबु सुठे हिसाब सां महिनत कई आहे, सम्झो आहे। त कॉन्सेप्चुअल सुवाल आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला असांखे पूरी इहा उमेदु आहे ऐं सिंध जे हाणे जेको टैलेंट आहे उन में काफ़ी शऊर बि अची वियो आहे, त इंशाअल्लाह ताला हीअ बहितर नमूने सां परफॉर्मेंस कंदा। फर्स्ट ऑफ ऑल मां तव्हांखे जेको हिकिड़ो पंहिंजे इंस्टीट्यूट जेको असांजो निवसर आहे, तमामु हिकिड़ी फस्ट अपॉर्चुनिटी आहे ऐं स्टूडेंट्स जे लाइ वधि में वधि जेको आहे सो हिन फैसिलिटेट कंदा हर सब्जेक्ट में।
ऐं सब्जेक्ट एक्सपर्ट्स जेके आहिनि उन्हनि पंहिंजे माना महिनत सां ऐं पंहिंजे प्रॉपर एक्सपीरियंस सां वेल ट्रेन टीचर्स वेही करे उहा सिलेक्शन जेके सिलेक्टेड क्वेश्चन्स या जेका प्रॉपर तरीक़े सां जेको टेस्ट जो हिकिड़ो पैटर्न आहे उहो ठाहियो आहे। हिन मां इहो थिए थो त ॿार जी हिकिड़ी प्रॉपर तरीक़े सां ग्रूमिंग थिए थी ऐं उन खां अलावा ॿार जो हिकिड़ो एक्सपीरियंस प्रॉपर तरीक़े सां थिए थो त जीअं बिफोर MD-CAT या जेका पहिरियों NTS टेस्ट हूंदी या प्रिंट टेस्ट हूंदी उनखे प्रॉपर तरीक़े सां वे सां सम्झी सघे। छो त असां वटि मोस्ट प्रॉबेबली वी हैव सीन दिस त जॾहिं स्टूडेंट अपीयर थिए थो त उन जे लाइ वॾे में वॾो इशू इहो हूंदो आहे त क्वेश्चन खे सम्झणु या पहिरियां हुनखे हिकिड़ी फोबिया हूंदी आहे, ख़ौफ़ हूंदो आहे त असां न करे सघंदासीं, अटैम्प्ट न कंदासीं। त हीअ सम्झो हिकिड़ो दिस इज़ द फस्ट स्टेप टुवर्ड्स दैट त माना वेहंदो हिकिड़ो त उनजो ख़ौफ़ फोबिया इहा ख़तमु थींदी ऐं ॿियो उन सां गॾु क्वेश्चन खे प्रॉपर तरीक़े सां अंडरस्टैंड करे सघे थो। हर सब्जेक्ट मां मुख़्तलिफ़ क्वेश्चन्स आयल आहिनि ऐं उनखे प्रॉपर तरीक़े सां सम्झी करे उनखे प्रॉपर तरीक़े सां पंहिंजो टाइम ॾेई टाइम मैनेजमेंट जे बेसिस ते हुन तरीक़े सां रन करे सघे थो। ही जेका असां टेस्ट रखी आहे मॉक टेस्ट उहो बेसिकली असां जेको आहे अकॉर्डिंग टू PMC जे स्कीम जे मुताबिक़ जेको आहे रखी आहे ऐं हिन में जेको आहे स्टूडेंट खे ख़बर पइजी वेंदी त टीचर्स जेको आहे कहिड़े हिसाब सां कहिड़े कोर्स मां जेको आहे टेस्ट कढी आहे ऐं जेको स्टूडेंट हिन खे सॉल्व कंदो उनखे उनजी ख़बर पइजी वेंदी त कहिड़े टाइप जा क्वेश्चन अचनि था ऐं जेको सिलेबस ॾिनल आहे उन मां क्वेश्चन अचनि पिया या क्वेश्चन जेके आहिनि उन खां हटी करे आहिनि। त असां पंहिंजी फुल महिनत करे पूरो ई जेको आहे अकॉर्डिंग टू PMC जे स्कीम मां ई जेको आहे सॼी टेस्ट जेका आहे उहा कढी आहे ऐं उमेदु आहे त शागिर्दनि खे जेको आहे टेस्ट असांजी तमामु घणी उन मां मुतमइन थींदा। हिन टेस्ट जे थ्रू जेको आहे सो हिकिड़ो कॉम्पिटेंट स्टफ जेको आहे सो इदारनि में अचे थो, सही आहे। ऐं हीअ ई टेस्ट आहे जेको स्टूडेंट जो हिकिड़ो हक़ीक़ी पोटेंशियल जेको आहे सो उहो ज़ाहिर थी करे। अदरवाइज़ इन खां प्रीवियस जेके बि असांजा लॉट हुया या जेके असांजा स्टूडेंट्स हुया उहे हिकिड़ो कॉपी कल्चर मां गुज़रनि पिया, पर थ्रू दिस सिस्टम माना स्टूडेंट्स हिकिड़े ट्रांसपेरेंट पोटेंशियलिटीअ मां गुज़रनि था ऐं पूरे हिकिड़े अहिड़े निज़ाम मां था गुज़रनि जिते मतिलबु की हुननि खे किथे बि माना हिकिड़ी कंफ्यूजन फील न थी थिए ऐं हुननि जो पंहिंजो सेल्फ कॉन्फिडेंस माना हुननि खे एतिरी अपॉर्चुनिटी ॾिए थो त असां हिकिड़े वॾे सिस्टम मां गुज़री करे पोइ असां हिते अकोमोडेट थिया आहियूं या पंहिंजे इदारनि खे मां हाणे वधीक फर्दर जेको आहे सो एजुकेशन जे लाइ मुस्तफ़ीद थियण जे लाइ रेडी थी विया आहिनि। असांजो मक़सदु हिते निवसर अकेडमी ते इंस्टीट्यूट ते स्टूडेंट खे घुराइण जो मक़सदु इहो हुयो त उन्हनि खे हिकु फ्री मॉक टेस्ट असां प्रोवाइड कयूं त जीअं उहे असांजे हिन अकेडमी खे ऑब्ज़र्व कनि ऐं असांजे माहौल खे ऑब्ज़र्व कनि, उहे ॾिसनि वाइसनि त जीअं उहे हिते एडमिशन वठी सघनि। तव्हां इहे जेको टेस्ट ॾिनी आहे तव्हां हिन टेस्ट मां केतिरो मुतमिन आहियो? बिल्कुलु सर, सुठी एडमिनिस्ट्रेशन हुई, उन मां असां तमामु घणो सिखियोसीं, टाइम मैनेजमेंट, त सवाल कीअं था अचनि, कहिड़े नमूने टेस्ट थींदी आहे, हिन मां इलाही फ़ाइदो थियो आहे। ऐं हिन जी का फीस वग़ैरह बि कोन्हे त जेके ग़रीब शागिर्द जेके अफोर्ड न पिया करे सघनि टेस्ट वग़ैरह जे लाइ त उन्हनि सभिनी टेस्ट ॾिनी, हिन मां असांजो सुठो एक्सपीरियंस थियो। असां जेके टेस्ट ॾिनी आहे असां इहो असांजे लाइ हिकिड़ो वे प्रोड्यूस थो थिए त जीअं असीं अॻी टेस्ट खे ईज़िली तौरु करे सघूं। इहो असां लाइ बहितरीनु अपॉर्चुनिटीज़ आहिनि। असां हिन सेंटर सां हिन ॻाल्हि में मुतमिन बि आहियूं ऐं अहिड़ा ऑप्शन असांखे मिलंदा रहंदा त असांजो कॉन्फिडेंस डेवलप थींदो ऐं कुझु पॉइंट्यूज़ जेके असांजा रहियल हुया नोट्स में या जिन ते असांजो घटि तवजो हुयो असीं उन्हनि ते बि हाणे फोकस कंदासीं त जीअं असीं पंहिंजी टेस्ट अॻिते हली कढी सघूं। टेस्ट सुठी थी आहे ऐं जेको पढ़ियो कोर्स मां ई आहे जी। हाली अञा स्टडी कंटिन्यू आहे ऐं MD-CAT जी टेस्ट ॾींदासीं इंशाल्लाह। असांखे हिन अकेडमी जेका टेस्ट रखी आहे जंहिंजो नालो निवसर अकेडमी आहे, हिन में मतिलबु कि असांखे MD-CAT जी जेका टेस्ट रखी आहे त इहा असां फस्ट टाइम इहा टेस्ट ॾियूं पिया ताकी असांखे ख़बर पए, अॻिते तजुर्बो थिए त असां MD-CAT जी टेस्ट कीअं थींदी, हिन में जेके असांखे ग़लतियूं थींदियूं उहे असां अॻिते कीअं कंदा। इहा असांजी इहा ज़िंदगी जी पहली टेस्ट आहे जेका असां MD-CAT जी कयूं पिया, जेका हिन अकेडमी असां लाइ कई आहे ऐं इहा फ्री फॉर कॉस्ट आहे जेका हिन अकेडमी जे तहत असांखे मिली आहे। हीअ जेकी टेस्ट आहे उहा ॾाढी मतिलबु एक्सपीरियंसिव टेस्ट आहे मतिलबु कि MD-CAT जे हिसाब सां। छो जे करे असां MD-CAT जॾहिं टेस्ट ॾींदासीं त असां मतिलबु कि जॾहिं मॉक टेस्ट ॾींदासीं त असांखे एक्सपीरियंस हूंदो त मतिलबु कहिड़े हिसाब जी टेस्ट ईंदी ऐं हिन टेस्ट मां ज़्यादातर जेके आहिनि क्वेश्चन्स उहे PMC सां रिलेट करंदा, त मतिलबु कि ज़्यादातर ही जेकी आहिनि टेस्ट उहा मतिलबु ज़्यादा प्रोवाइड कंदी असांखे एक्सपीरियंस त कीअं टेस्ट ॾियणु घुरिजे। टेस्ट जो एक्सपीरियंस असांखे ॾाढो सुठो रहियो। टेस्ट जेके आहे त उहा तमामु सुठी थी ऐं अकॉर्डिंग टू PMC जे हिसाब सां आयूं ऐं थैंक्स टू निवसर अकेडमी जे असांखे फ्री ऑफ कॉस्ट जेको आहे त हीअ टेस्ट असांखे प्रोवाइड कई। तजुर्बो ॾाढो सुठो थियो त मतिलबु असांखे एक्सपीरियंस थियो कि असां उते कीअं टेस्ट ॾींदासीं। असांजी हेजिटेशन जेकी आहे त उहा हितां ख़तमु थी त हाणे असां उते जेको आहे त वेल परफॉर्म करे सघंदासीं। MD-CAT जे लाइ प्रिपरेशन जेकी हले थी हिते ऐं माशाल्लाह अॼु निवसर इंस्टीट्यूट बहितरीनु हिकु इदारो आहे जंहिं फ्री ऑफ कॉस्ट इहा
टेस्ट वरिती इहो सभिनि स्टूडेंट जे लाइ हिकु बहितरीनु हिकु आहे ऐं छो त अॼुकल्ह सैलाब वग़ैरह हुयो तंहिं करे जेको आहे न वॾी मुश्किल सां टेस्ट वग़ैरह कंडक्ट थी सघी लेकिन माशाल्लाह बहितरीनु हर शइ फैसिलिटीज़ हर शइ बहितरीनु हुई ही हिकिड़ो शागिर्द लाइ मौक़ो आहे ताकी हू पाण सेल्फ असेसमेंट करे सघनि त हू केतिरे पाणी में आहिनि छाजे करे महिनत हर को कंदो आहे हार्डवर्क हर को आहे पर स्मार्ट वर्क करी सक्सेसफुल हूंदो आहे छाजे करे जेतिरो टाइम अगरि असां स्टडी खे ॾियूं था उन सां गॾु अगरि सेल्फ असेसमेंट ॾींदासीं त असांखे घणो फ़ाइदो थींदो ऐं हीअ त फ्री जी हिकिड़ी सेल्फ असेसमेंट उन्हनि लाइ बि आहे जेके अगरि प्रोवाइड नथा करे सघनि हेॾियूं छाजे करे घणा डॉक्टर हिनमहिल पढ़नि पिया था लम्स में या चांडका में जिथे उहे सेल्फ असेसमेंट वठनि था पर उहे पंहिंजी हिकिड़ी फीस था वठनि जंहिंजे करे काफ़ी सारा ॿार उन में अटैम्प्ट ॾेई नथा सघनि निफ्सर जो अकेडमी जे तरफ़ां जेको असांखे अॼु टेस्ट थी आहे इन मां असां घणो कुझु सिखियो आहे इन मां इहो थींदो आहे त हर इदारे खे टेस्ट ईअं वठणु घुरिजे इन मां असांखे इहो आहे त एंट्री टेस्ट जे हिसाब सां जेके असां PMC में टेस्ट ॾींदासीं अॼु उहा टेस्ट थी आहे ऐं असां सां इन में इहा ख़बर पवंदी त असांखे केतिरी नॉलेज आहे ऐं केतिरी असांखे इम्प्रूवमेंट करण जी ज़रूरत आहे असां शुक्रगुज़ार आहियूं निफ्सर इंस्टीट्यूट जे जिन अहिड़ी असेसमेंट टेस्ट रखी आहे असांखे हिकिड़ो कॉन्फिडेंस डेवलप करण लाइ हिकिड़ो असांखे अपॉर्चुनिटी ॾिनी उन्हनि त असां ही असेसमेंट मां इहा ई असांखे ख़बर पवंदी आहे छा में असांजी वीकनेस आहे छा में असांजी स्ट्रॉन्ग आहे जेके असांजी वीकनेस पॉइंट्स आहिनि असां उनखे पंहिंजे इम्प्रूव करे सघूं ऐं अॻियां हली जेका असांजी एक्चुअल जेका टेस्ट आहे उन में असां उहे ग़लतियूं न कयूं ऐं हीअ जेका क्रेडिट आहे जेका निफ्सर अकेडमी ऐं उन्हनि जी जेका मैनेजमेंट जेके मेंबर्स आहिनि उन्हनि खे ॾियूं पिया छाजे करे हिननि हेतिरनि सभिनि खां वधीक शागिर्द हिते आया उन्हनि टेस्ट ॾिनी ऐं असांजी एप्रिशिएशन बि उन्हनि खे वञे थी छाजे करे हिन टेस्ट ॾियण सां असांखे हिकिड़ो कॉन्फिडेंस अचे थो ऐं जंहिंमें असां जेके ईंदड़ पेपर आहिनि उन्हनि में सुठे तरीक़े सां परफॉर्म करे सघूं था नाज़रीन असां हिते कासिमाबाद जी निफ्सर अकेडमी में मौजूदु आहियूं ऐं हिते अॼु टेस्ट रखियल इहे जेके शागिर्द पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ मेडिकल यूनिवर्सिटीज़ में दाख़िला वठण जा ख़्वाहिशमंद आहिनि ऐं उहे डॉक्टरी पढ़णु चाहिनि था त हुननि जी हिते टेस्ट हुई उहा तजुर्बे तौरु हिन जी टेस्ट हुई उहा हिन निफ्सर अकेडमी तरफ़ां फ्री ऑफ कास्ट कराई वई जंहिंमें तक़रीबन 150 जे लॻभॻि शागिर्द ऐं शागिर्दाणियूं इन टेस्ट में वेठा ऐं उन शागिर्दनि जो इहो चवणु हुयो त निफ्सर अकेडमी असांखे इहा सहूलियत ॾेई तमामु बहितरु कयो आहे छाकाणि त हू जंहिं बि यूनिवर्सिटी में दाख़िला जे लाइ टेस्ट थींदा त उहा हिन जे लाइ सही साबित थींदी ऐं उते जेको हुनजी दाख़िला थी वेंदी त इहा निफ्सर अकेडमी जेका आहे उनजे मुस्तक़बिल लाइ बहितरु साबित थी सघे थी कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी SS न्यूज़ हैदराबाद।